हदीस पाक जो मफ़हूम आहे दीन जो कोई भी हिकिड़ो मसालो अगर कोई सिखे थो न उनखे 1000 रकातुनि जे निमाज़ जो सवाब मिले थो। होॾा कोई हिकिड़ो माण्हू 1000 रकातूं नमाज़ पढ़े ऐं ॿियो माण्हू अचे दीन जो शरीयत जो रोज़मर्रा जो कोई मसालो सिखे ऐं उनजे मथां अमल करे थो त उहो सवाब अञा जुदा आहे। ही फ़क़ति पुछण ऐं सिखण जो सवाब आहे, 1000 रकातुनि जी निमाज़ जो सवाब आहे। तहारत ऐं पाकीज़गी खां बिना इबादत न थींदी, इहा ॻाल्हि ज़हन में रखे छॾियो। बंदगी में पहिरियों तहारत ॾसी वई आहे। हदीस पाक जो मफ़हूम आहे आका करीम अलैहिस्सलाम हिकु क़ब्रिस्तान खां गुज़र फरमायो, सनन जो खचर मुबारक हिकु क़ब्र खां गुज़रंदे ट्राह खाधो। हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजे खचर मुबारक खां हेठि लथा, लही करे खजी जा कुझु फराह पटे ऐं उन क़ब्र जे मथां रखी करे उन जे लाइ बख़्शिश जी दुआ फरमायूं। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही छा वजह हुई? पाण फरमायो हिन क़ब्र वारे खे क़ब्र में अज़ाब थी रहियो हो। सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, कहिड़ी वजह जे करे? वॾी ॻाल्हि बि न हुई। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए थी पेशाब कंदो हुयो न, पेशाब त पेशाब जे फिणगुण खां पंहिंजो पाण खे न बचाईंदो हुयो। उहे मोटी पेशाब जूं फिणगूं उन्हनि जे टंगुनि खे लॻंदियूं हुई, तहारत जो ख़्यालु न कंदो हुयो। इन वजह जे करे हिनखे क़ब्र में अज़ाब थी रहियो। ॿी हिन जी ख़ामी इहा हुई जो हीउ जिथे किथे चुगली हणी माण्हुनि खे विढ़ाईंदो वतंदो, इन वजह जे करे हिन क़ब्र वारे खे अज़ाब थी रहियो आहे। हीअ आहे तहारत। हिन दौर में तहारत जो तरीक़ो आउं सम्झायां। केतिरा ई निमाज़ी आहिनि जेके मालूम न आहे। तव्हां ॾिसंदा आहियो हींअर गेंडी में पेशाब कयूं था असां, केतिरा एतिरा ई साथी आहिनि जिन खे इहो मालूम न आहे गेंडी में तेज़ी सां जॾहिं पेशाब कनि था त उहे पेशाब जूं तेज़ी सां फिणगूं उथनि थियूं। इहे वापसि फिणगूं पेशाब जूं उथनि थियूं जेके तव्हांजे टंगुनि खे तव्हांजे लिबास खे लॻनि थियूं, तव्हांखे मालूम न थियो थिए। इन ई लिबास सां वरी तव्हां वज़ू करे नमाज़ पढ़ो था, इहा नमाज़ न थींदी। गेंडी में पेशाब करण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त सभ खां पहिरीं सुराख, गेंडी जे सुराख में पेशाब कयो इन तिर्ज़ सां ताकी उन पेशाब जूं फिणगूं वापसि उथी ऐं टंगुनि ऐं कपिड़नि खे न लॻनि। इन में एहतियात कयो। उन पेशाब में ई तव्हां ॾिसंदा आहियो नलको गेड़ींदा आहियूं न, नलके गेड़ण खे तव्हां छॾींदव न त उन मां पाणीअ जा फुड़ा अञा किरंदा। अगरि तव्हां पेशाब कंदव तव्हां जल्दी में पाणी त मथां हारींदव, वटि सही न थींदो। तव्हां उथंदव न हल्को हल्को पेशाब जा कतरा तव्हां खां किरंदा रहंदा। बेशक तव्हांजी सलवार ख़राबु थी, तव्हांजो तहारत सही न थी, तव्हांजी नमाज़ ई न थींदी। उन जे लाइ बहितरीनु तरीक़ो इहो आहे रगुनि में जेको पेशाब जा कतरा बचनि था न उनखे आहिस्ता थोरो ज़ोर ॾींदा त उहो काफ़ी कतरा आराम सां उहे ॿाहिरि निकिरी ईंदा। बाद में तव्हां आहिस्ता पाणी हारियो, इस्तेमालु कयो जो पाणीअ जूं फिणगूं बि मथे न उथनि। अगरि उथनि त उन्हनि में एहतियात कयो ताकी उहे तव्हांजे लिबास खे न लॻनि जो इन लिबास सां तव्हांखे नमाज़ पढ़णी आहे। अगरि पायखाने जे मसइले खे वरितो वञे त उन में बि एहतियात कयो वञे। जॾहिं तव्हां तहारत जे लाइ पाणी इस्तेमालु कंदा आहियो, पाणी तेज़ी सां तव्हांजो कोरे जो हलंदो रहंदो आहे। हीअ सलवार जा पाचा जेके आहिनि इहे भेॾियुनि ते हूंदा आहिनि या भेॾियुनि खां थोरो मथे हुजनि कम अज़ कम। इहे पाणी सां जेका तव्हां तहारत कयो था, इहे तहारत मां उथियल गेंडी में जेको पाणी हेठि किरे थो तव्हां वापसि जेके फिणगूं उथनि थियूं इहे बिल्कुलु तव्हांजे टंगुनि खे तव्हांजे लिबास खे ख़राबु कनि थियूं। उन जे लाइ आउं साथियुनि खे हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो सम्झाईंदो आहियां पंहिंजनि साथियुनि खे। हीअ सलवार जेका आहिनि हिन जा पाचा जेके आहिनि बिल्कुलु हीअं मथे कयो, जेतिरा मथे थी सघनि ओतिरो मथे करे, हिते जेतिरो मथे थी सघनि तव्हां मथे करे ऐं बाद में सलवार खे मथे वकड़ लॻाए पाणी इस्तेमालु कयो। जेके बि फिणगूं लॻंदियूं तव्हांजे टंगुनि खे लॻंदियूं तव्हांजी हीअ सलवार मथे हूंदी। जॾहिं तव्हां फारिग थियो त अगरि टिशू हुजे त ठीकु आहे, न त आराम सां ज़ोर सां पंहिंजो पाण खे मिलाईंदव त उहो पाणी जेको जिस्म खे लॻल आहे उहो तेज़ी सां हेठि किरी पवंदो। जॾहिं उहो किरी पियो पाणी त बाद में तव्हां उथी अंदरि वॉशरूम में या ॿाहिरि वज़ू खाने ते अची करे हीअ सलवार तव्हां हेठि न कयो, मथे ई हुजे, अची करे पहिरियों तव्हां पंहिंजे हिन टंगुनि खे धोयो जिथे तव्हांजूं फिणगूं लॻियूं आहिनि। इनखे धोई साफ़ु करे बाद में इन सलवार खे हेठि कयो। अगरि जेकॾहिं उतां अंदरां ई तव्हां हिनखे हेठि कयूं आहियो त यकीननि सां तव्हांजी हीअ सलवार पलीत थी पवंदी। पलीत कपिड़े सां नमाज़ न थींदी। उनखां बाद में हीअ तव्हांजा खाॿो हथु इस्तेमालु कंदा आहियो न, हीअ तव्हांजो कफ़ कंहिं साथीअ जो हिते हूंदो आहे, खाॿो हथु इस्तेमालु कंदो आहे। पाणी जूं कतरा ऐं फिणगूं इन बांह जे हिन कपिड़े खे बि लॻंदियूं। उनजे लाइ बहितर आहे त उहो हीअ कपिड़ो बिल्कुलु हीअ खाॿे हथ जी हीअ बांह खे हीअं मथे करे। उनखां बाद में ॿियो एहतियात हीअ आहे हिन में
जो तव्हां ही खाॿो हथु जॾहिं इस्तेमालु कंदो, हेसी ताईं त आलाण तव्हांखे नज़र ईंदी आहे, पर हेसी ताईं सॼियूं फिणकूं तव्हांखे नज़र न ईंदियूं। त तव्हां उते वाशरूम मां निकिरी करे ही तव्हां जेको आहे न ही कपिड़े खे उते जो ताईं हेठि नथा करे सघो, बिल्कुलु इहो इते ई मथे हुजे। वाशरूम मां ॿाहिरि निकिरी वज़ू खाने ते अची पहिरियों टंगुनि जो मसइलो सम्झायूं, टंगुनि सां कटे हिन खे बि हेसी ताईं धोई छॾियो, हेसी ताईं धोई बाद में तव्हां जेको आहे सो हिन पंहिंजी हिन ॿांह खे हेठि कयो। हीअ तव्हांजी धोई पाक साफ़ थी वई, उन खां बाद में टंगूं तव्हां धो, उहे बि पाक साफ़ थियूं। अच्छा, अगठि ॿधण में बि एहतियात करण जी ज़रूरत आहे। अगरि जेकॾहिं तव्हांजो हीउ आलो आहे हथु, उन सां तव्हां अगठि ॿधो था न, त हीउ बिल्कुलु ही ॿांह जो हिसो जेको आहे इहो तव्हांजी कमीज़ सां टकर खाईंदो। कमीज़ ई तव्हांजे हिन फिणकुनि खे हीअं उघी छॾींदी। इहा जेॾी महिल कमीज़ फिणकुनि खे उघंदी त इहा कमीज़ पलीत थी वई त हिन कमीज़ सां नमाज़ न थींदी, पेशाब जूं लॻनि फिरंदियूं आहिनि। इन जे लाइ या त टिशू हुजे अंदर में, उनखे तव्हां आराम सां हिते ईअं उघी छॾियोसि। अगरि उघण जो मामूल न आहे त अंदरि ई तव्हां पाणीअ सां हिनखे धोई करे साफ़ु करे या अगरि ॿधण में एहतियात कयो ताकी फिणकूं हिन में न लॻनि जेसीं ताईं धोतो वञे रत खे। हीअ हुया पेशाब ऐं पायखाने जा रोज़मरह जा मसइला ऐं रोज़मरह जूं ग़लतियूं। केतिरा ई निमाज़ी हज़रात आहिनि जेके इन तरफ़ तवजो न कंदा आहिनि, वटि बि जल्दी करे निकिरंदा आहिनि, वॉशरूम मां बि जल्दी निकिरंदा आहिनि ऐं इन पलीती में मुलविस ऐं गिरफ़्तार हूंदा आहिनि ऐं पंहिंजी इबादत ज़ाया करे छॾींदा आहिनि। इन्हनि छोटियुनि ॻाल्हियुनि में थोरो तव्हां तवजो करियो ऐं पंहिंजे एहतियात सां पंहिंजे लिबास खे ऐं पंहिंजे बिल्कुलु जिस्म खे पाकीज़ा रखो ऐं इन्हनि मसइलनि खे तव्हां ज़हन में रखो ताकी तव्हांजी इबादत बि ज़ाया न थिए, दुनिया आख़िरत में अल्लाह तबारक व तआला इन जो तव्हांखे अजर अता फ़रमाए। इहे मसइला मामूली हुया जेके रोज़मरह जा आहिनि, इन्हनि खे तव्हां बि ज़हन में रखो। जेके दोस्त तव्हांजा साथी हज़रात आहिनि उन्हनि ताईं बि पहुचायो। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।